नाज़रीन, ठटे वेझो जुंगचाई जे कोहिस्तानी इलाइक़े मारू जबल मां दरियाफ़्त थियल गारनि बाबति आर्कियोलॉजी खाते जे माहिरनि जी टीम पारां तहक़ीक़ जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद जाखरो। जी रशीद। जी असां वक्त मौजूद आहियूं जंगशेई लॻ कोस्तानी इलाइक़े में, जिते K4 जे तरक़ियाती कम हलण खां पोइ गार दरियाफ़्त थी आहे ऐं चयो वञे थो त हीअ आगाटे दौर जी हिकिड़ी गार आहे। तव्हांखे असीं गार बि ॾेखारींदा हलूं ऐं टीवियुनि में ऐं सोशल मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ आर्कियोलॉजी जी टीम अब्दुल फताह शेख जे सरबराही ऐं डॉक्टर मोहम्मद अली मांझी जे सरबराही में अॼु गार वारे हंधि पहुती आहे ऐं वॾे तइदाद में हिते इलाइक़े जा माण्हू बि हिन गार ते पहुता आहिनि। पाण हिन डिपार्टमेंट जे माण्हुनि तोड़े हितां जे मक़ामी माण्हुनि खां वीचार वंडियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असां जेकॾहिं स्टडी प्रोसेस ॾिसंदासीं, हिस्टोरिकल प्रोसेस, त इहे केव्स जेके आहिनि घणा को जेके आहिनि सो नेचुरल हूंदियूं। इहो मे बि थी सघे थो त इन पासे ॾांहुं गैस ईंदी हूंदी। असांखे सिर्फ़ु इहा हिकिड़ी ॻाल्हि न, अंदरि इलाही ॿियूं बि मिलनि पियूं, बल्कि हिन पासे ॾांहुं बि मिलनि पियूं नंढियूं आहिनि। ऐं ॿियो जेको आहे हिन में अंदरि पाणी जो वकिरो बि थी सघे थो। हिते हिस्टोरिकल ऑक्यूपेशन थी सघे थो, माण्हू हिते रहिया हुजनि ऐं अर्बन जे दौर में जंगियूं बि थियूं आहिनि, उन्हनि डिफेंस पर्पज़ लाइ बि इस्तेमालु थी सघे थो। गार आहे जिते असां पहुता आहियूं, इहा गार हाणे निकिती आहे तॾहिं जॾहिं K4 जे लाइ हिन जबल खे कटियो वियो। जॾहिं 2 हिसा कया कटे 2 हिसनि में विरायो त उन मज़ा इहा गार निकिरी पई आहे। हिकिड़े पासे जेका आहे उनजो जेको आहे ॾखण वारो पासो उहो वेकिरो आहे, उते माण्हू वञी सघनि था अंदरि, उहो तमामु डिघो आहे। ऐं उतर वारो पासो उहो सन्हो आहे। पाणी जा निशानात आहिनि, जॾहिं बारिशूं पवनि थियूं शायदि किथां हितां पहाड़ मां सीपेज करे पाणी अंदरि वियो आहे, उन जा असांखे सिल्ट डिपोजिशन बि तमामु घणी मिली आहे। त उनजे करे असांखे कंहिं बि क़िस्म जा को पॉट शेड, को स्टोन जा, को चेड स्टोन जा प्लेट या इवन कंहिं बि क़िस्म जी कोई आर्टिफैक्ट्स न मिली आहे। आर्कियोलॉजी जी टीम मौजूदु आहे, उहा सैम्पलिंग जे तौर ते ॾिसे पई, तहक़ीक़ करे पई। इहो असांखे वक़्तु मुस्तक़बिली उहो ॿुधाईंदो। एतिरो असां ज़रूरु चई सघूं था त कारो जबल उन जे इर्द गिर्द चिटा आसार मौजूदु आहिनि। उन्हनि आसारनि जे अंदरि मुख़्तलिफ़ जिते फॉसिल फ्यूल्स मौजूदु आहिनि, त गॾोगॾु इंसाननि जे जेके इर्तिक़ा जा जेके बुनियादी जेके शुरूआती जेके आसार आहिनि, जिन में पथर हुजे, अॻियो हुजे, अगेसर ॿारण हुजे, इन खां अलावा ॿियूं जेके टिकालियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, उहे सभु हिते मौजूदु आहिनि। कलाक 1.5 कलाक गली हलंदी, माना सॼे में कुॿा ठहिया पिया आहिनि। माण्हू चवनि था गर्मी आहे, गर्मी कुझु कोन्हे, पघर थोरो थिए थो पर थधाण महसूसु थिए थी। बाद AC जी जीअं थधाण हूंदी आहे, थधाण महसूसु। असां तक़रीबन 2.5-3 कलाक हुआसीं। आर्कियोलॉजी डिपार्टमेंट ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि जा वीचार ॿुधा ऐं उनजो चवणु आहे त इहा गार कुदरती थी सघे थी, या गार माना रिहाइशी तौर ते बि इस्तेमालु थी सघे थी, या जंगी तौरनि ते इस्तेमालु थी सघे थी, पनाहगाहनि जे तौरनि ते इस्तेमालु थिए थी। इन लाइ त तहक़ीक़ कई वेंदी, पर गॾोगॾु आर्कियोलॉजी डिपार्टमेंट में हिते मक़ामी माण्हुनि खे बि अपील कई आहे त उहो गार में अंदरि न वञनि, छो त हुते अंदरि ऑक्सीजन जी कमी थी सघे थी। ऐं गार जो हिकिड़ो ई रुख आहे, जेकॾहिं को पथर किरी वियो त हुतां अच वञ जो रस्तो बंदि थींदो ऐं अंदरि जेके माण्हू हूंदा उन्हनि खे वॾो ख़तरो आहे। कैमरामैन शादिब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV, ठटो।